टेंशन 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 आ कि न तो टेंशन आ कि न केड़ो टेंशन आ या मुखे खबर सुने मुखे केड़ो टेंशन अरे ता चंदो तोखे की खबर भाई तोखे टेंशन आ अरे जडे जडे मुखे पेट में सूर पवंदो त लगंदो आ कोई ना कोई मुखे टेंशन आ पेट में सूर वने तो वठंदो मां टेंशन भाई मुखे न सुना जरूरी है मां तोखे सुना अरे मां मुखे न सुना अरे बड़ा केरा है तू बाबा सुठो मानू है मां छा के मुखे न सुना अरे गालो सुठो है नालो चो नालो ठाती नालो भी ॾाढो सुठो आहे अरे नालो जेको छठीअ में लिखबो आहे अरे वो हां प्रदीप मेरे नालो काए वो भी ॾाढो सुठो आहे सुठो ॾाढो सुठो आहे अरे पिणे जो नालो ॿुधाए छठीअ जो ओ छठीअ जो हां आशुमल बजाज हां प्रदीप आशुमल बजाज अरे ता ॾाढो टेंशन आहे टेंशन आ पेट में सूर जॾहिं जॾहिं मूंखे पवंदो आहे न त लॻंदो आहे ॾाढो टेंशन आहे अरे पर जॾहिं तव्हांखे टेंशन आहे तो वनी के रोने 4x कुल पुल में वनी वेही रहो अरे वना तो खाली मिस कॉल अदा कर बैठे अरे पर जे टेंशन हुंदो आ ता के हिते छो तो सूर पे मुके हिते सूर पवंदो अरे के किथे भी तो पईजी सके टेंशन शई एड़ी आ पर आवे ता के टेंशन आ मुके भी ॾाढो टेंशन आ अज खबर ॾाढो टेंशन आ हटो कटो लगो पे सुनो सतावो तुझमो बाय तो में टेंशन अरे आज फ्रेंडशिप डे आ ताके खबर आ अजन मडाटियो रख लो फ्रेंडशिप बेल्ट कोई खड़ी घुमियो पे पर कोई मुके न तो मिले जेको मुके पाए या मुका पेंट जो ये बेल्ट पारा है ताके पाया भाऊ घुमाई आशा न रख जा घुमे ॾाढो टेंशन अरे मुखे भी ॾाढो टेंशन है भाऊ पारा तो न अरे बाबा जी जाल के पास उधर में हलदा हां शादी केला हां तो पक्का टेंशन हुंदी मुखे भी वही शादी का अगर कोई टेंशन हो हारे ॾाढा टेंशन थी पेन अरे शादी का आगो मां पलंग जे पिनिन पासे लई कड़ी सकंदो माने एक पासे तो लई सका खाली ॾाढो अरे वो भी न तो लई सका हां छो जाल मुके हाथ दिया लगता है सिद्धो हेठ हां जेओ हेडिया जाइए इतरिया कदी ये लो वजनदा टिक आप स्कूल दी वने हां टिक अरे बाबू मुझे टेंशन तड़ी ला दो जडे मापे जो टेंशन के बुधाई नुम तो बुधाया केनो टेंशन चल अरे वही का याद न थो केरो मोरुआ टेंशन न थस पर याद ही कोन थस केनो टेंशन याद अचियो अरे आज घर कमवारी कोन आई आ मुंजी घरवारी अची बाहर वनी के भी कमवारी के गोलिया बाथण केर मलिंदो बुआरी केर कंदो हाने जिडे कोने आरा कमवारी में घरवारी सब एक जेडी की लगन भेजी पाइले निकले हां वो सही को कम कयो ने हिकड़ी के बुद्धि ये छड कयो मास हां जे मास हलंदी है काम कंदी है अच्छा याद माइल घर में बासण माई मली छडी तो आया जेनी कमवारी न अचे उनेनी तो के प्रैक्टिस आना मुझे करनी पवंदी कयो अरे भाई मुझे कोई मिलंदो भाई कोई बेल्ट बजाई दो मुखा अरे ॾाढो टेंशन आ भाई हैं ॾाढो टेंशन आ काका पति का नाम दे चलो पेट पकड़े दोला अरे केरो टेंशन दे भाई साईं मां स्कूल में हां पंहिंजे छोकिरे खे एडमिशन वठणो हां साईं चयो पहिरों तुंहिंजो इम्तिहान वठणो पवंदो हां हाणे को टेंशन हां कता चलो छाता चेंगो ताके इम्तिहान जो चवंदा इम्तिहान वठणो पवंदो अरे पर के में वठंदे इम्तिहान अरे भाई हिन में इम्तिहान वठणो पवंदो हिन में पास में टेंशन घटे में किने मराठी में इंग्लिश में फ्रेंच में के में वठंदे हाणे ये टेंशन तू संभालणी तेरे का तो खबर है कोन थी पे
लगे तो एक डाटो टेंशन है आडो टेंशन है साईं डाटो पर वने किने तो खेलो है किताबो खणी करे हां हिना पर ने स्कूल मात्री आने के लाइन मारी देता अरे हेडा वडा त कभी स्कूल में ना था जाके ना दे बार असा पाल में दे वेंदा सी अरे बाप दे बरला दे लोकी दे बल्लो दे तारो एक खून दे वालेगा ने ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कैट डी फॉर डॉग कुत्तो एक कुत्तो अरे कुत्तो अरे स्कूल तो वना अरे बाबू आयो कमाई नमदी ता टेंशन ना नहीं कोने कमावारी जे ताई नमदी मां घर भी कोने ने तुम नहीं रहता भाई बंधु गड़ी बेटी हुई बाबा अरे कोने छाप ना होता सो हिकड़ी गाल होता ये करने असा एडी देर का बकवास दा कयो पर पड़े तो बिना टेंशन मानवा बिना टेंशन मानवा लगे तो ए पक्का जीरो कोन होंदे मोलन के टेंशन दी दोई कोने मरनो दे या ताई गाली बुद्धि मरनो दे तो थई एड्रेस इन मिले अरे माइटी ऊपर उठी दियो छठी उठी मरो अरे पाओ तो झूलेलाल माइटी नुआरो किथे हां बिना उम्र में माइटी के दो जा एड्रेस बताए ना बहुत बिना उम्र में का शादी का दो जा देखो मैं पेंजी शादी करना भाई का ना उम्र में मेरे ब्यूरो ता बोलो अरे ना पेंजे पुट मिंजो पुट तारो अचा तो सही नहीं करे छा जाल अच्छा हां वही भी सब कारा यही चवंदा जाल छुड़ी कपे पाण बली वचन खुद वया यका चवंदे ईट की रानी कपे कथा के रानी भाई बोले खपी एड्रेस ही नहीं मिले न अरे तो रस्तो बताओ के ऐसे जरा सा मिट्टी माइटी वाला है अरे बाऊ छोकरे के चार रख में छोकरियो घट दाव जेकी मिले उते आ कर लखा कुआरो रे जी वेटे पर तां के छठी दिया भला ताई कुछ कयो राजो से चिंता कयो 108 के फोनता कयो पाण इन के भी खणी वेंदी उते सब चट्टी मनी मिलाई दो वठे हां हम अच्छा ये चट्टी पर मंगल अथव यो क्लियर का जो रेडी डाटो रे में बहु में मंगल का महाराज कसो जी काम मंगल पुत्र सब उठा के निका लगाए 108 के फोन मेहरबानी तायो धन्यवाद बहु 108 के फोन लगायो 108 के अरे मुझे तो हॉस्पिटल मोकली हो या अरे तेजा पुत्र न मनी ने सिविल में दाखिल होना है नहीं होने कहो ता कृपा करो कुछ करे दे ठीक है दादा कम थी मेहरबानी जेको तो अचे जणा खाए में दाकर जो खड़ी तो अचे असा के तू भाई टेंशन लगा बे वरी दे टेंशन लगा देई वने अरे हिए कर यार तो आले मुके चाहे ने मां तो का हो चाहे बेल्ट बजाए तो दोस्ती है बेल्ट हैं हां को तुम कहे ना मुके बाथन वाला नहीं मैं अरे मुझे घर में पता के खबर काने जेके नो बेल्ट बदलने ने वो सच्चा दोस्त न हुंदे ने सच्चा दोस्त न ये हुंदे ने ओचो सपनी का उनन के बेल्ट बदलने की जरूरत ही न होती है ये सही सच्चा ने हां सच्चा जेके पूरा होंदे भाई बेल्ट बताई ने अरे वो पूरा रबड़ है बताई ना मैं फोनो बताई नो मैं तो मां आई नो मैं चिंता तो कर ओहो एने के वरी टेंशन ये मसाला समझी करे रे आवा मुद्दे आस्ते ये मुद्दे पोए आने संगे ओ बाबू संगे राम संग है बाकी थोड़ा पंध है बताओ के आयो ए वो करते छे तो के राम जी चिंता लगी भैया आगे वो तो यो ही कमीनो नहीं राम संगे संगे बाकी थोड़ा पंध है बाकी थोड़ा पंध है हमें कितनी देरा हमें कितनी देरा अरे भाई ये गाल तू फोटो चाहिए सदा का बुझायो हेना उम्र में तो ता काले वेंदा अफ्रीका वेंदा लंदन वेंदा पेरिस वेंदा मकान वेंदा तो काले वेंदा में किया हां
चड्डी पाए करे नचंदो मने चालू करो ये समाज जो एडो टेंशन लगो पिया वरी पेजे पुट के टेंशन दे छड़ो गई पुटन जो बियो नालो टेंशन आई या न करी गई गाला पुट माना टेंशन दिए माना कुछ अरे कई जायदाद की गाल होगे तो अल्लाह का काम होगे कई जायदाद की बात नहीं चुपचाप में जगह दुकान लिखी दब न तने फुलके और चटनी रखी खाई दो भाजी दी दो अरे पर ये जायदाद की गाल होगे तो मां को जवान पर कई जायदाद की गाल आए केरी गाल बुधायो किले दो पुट्टा है देखे तो जवान से मां पेंदी विल तो ठाया निकली विल में तो लिखा तई ये जायदाद नन बिन बाहर के दे जायदाद की गाल आई कोने सिकिले तो पुट्टा मां पेंदे विल में इहो लिखाइण चाहिया त पुट मुझे मौत खां पोए मुझी पगड़ी दी लाइव टेलीकास्ट लगे अरे हे मरंदो बुढो इन जी पगड़ियूं टीवी ते लाइव टेलीकास्ट कंदा है माण्हू ॾिसंदा फिल्म में ईअं कंदा सुठा त अरे पर भाऊ पगड़ियुनि जो लाइव टेलीकास्ट थींदो आहे छा हा थींदो आहे सुधांशु महाराज जो न थींदो आहे रानी बापू जो न थींदो आहे सत्संग हूंदो आहे भाऊ अरे सत्संग में चलो फर्क आहे पगड़ी का सत्संग का करना पहिरियों अरे पर मुझे का पुट न सईदा मां पंहिंजे पुट खे चवां त लाइव टेलीकास्ट कंदे त तोखे ज़बरदस्त फ़ाइदा पवंदा लाइव टेलीकास्ट में फायदा पगड़ी ते भाई ध्यान रखजो पगड़ी जो लाइव टेलीकास्ट कराइंदो फायदो थींदो भाई फ़ाइदो नंबर 1 मुंहिंजे जेकॾहिं कंहिंजूं पगड़ियुनि जे लाइव टेलीकास्ट कंहिंजूं थींदियूं त हशाम माण्हू उहे ईंदा हा उन टीवीअ के में पंहिंजो फोटो लॻाइण जे करे ॾिसण जे करे ज़बरदस्त माण्हू ईंदा अच्छा असां लिखाईंदासीं इहे न भला सेठ पगड़ियुनि ते लाइव टेलीकास्ट तंहिंजे करे हशाम माण्हू ईंदा ऐं इन करे मुंहिंजे पुट जी जेका इज़त आहे न उन मां बि ॾौरी इज़त थींदी जेके माण्हू तव्हांखे पैसा लहणंदा हूंदा न उहे लाइव टेलीकास्ट में तव्हांजे पुट खे चवंदा चिठी मूं वटि थी संभाले रखी वॾी राम आहियां कोई बि हिकिड़ो बि देवेदार लहणदार मुंहिंजे मां पंहिंजे पुट खे चवंदोमांसि त जेकॾहिं तो मुंहिंजी लाइफ पगड़ियुनि जे टेलीकास्ट न कराए त तुंहिंजी सॼी जायदाद मां प्रदीप बजाज जे नाले कराए छॾींदुसि पोइ त कंदो ई कंदो हाली और जीअं टेलर थींदो न टेलर फिल्म खां को टेलर ईंदो आहे न तव्हां टेलर में हाली मरो पोइ ॾिसो तव्हांजी असां लाइव टेलीकास्ट था करायूं ऐं उते हिकिड़ी एॾी मशीन आणो न जेको माण्हू ईंदो न दिलि में गाड़ियूं ॾींदो न सभु रिकॉर्डिंग थींदियूं पोइ ॿुधिजो सभु कीअं था चवनि कंठू थो कड़पीलो खड़बिजलियो मरी वियो सुठो थियो अतवार ॾींहुं मरिया सूमर ॾींहुं मरियो धंधे जो टाइम चालू ॾींहुं बैंक जो कमु आहे अलाए कीअं मरी वियो अरे घर वञी मरी वेंदो हटी वियो रोई वियो घर वञी रखे त सिधो पलंग ते सुम्हो अरे उहे महाराज चयो वई हिकिड़ो खून तुंहिंजे हथ में लिखियलु आहे करे छॾियऊं चई खून आहे पगड़ी हिकिड़ी ॻाल्हि असां वटि सभु टेंशन वारा आया सभु टेंशन वारा आया टेंशन चोथो तव्हांखे टेंशन पंजो मूंखे टेंशन हे बाबू ॾिसो वारी पेपर ई पियो थो पढ़े हिनखे टेंशन आहे कि चीर आहे मरी वियो भाॼी का मार पियो आहे मां हिकदमि टेंशन मुक्त हुउमि तव्हां जेकी ॻाल्हि ॿुधी मां टेंशन में अची वियो आहियां भॼो